नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त मिठे पाणी जी स्कीम में करप्शन ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। जी बिल्कुलु, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ठुल प्रेस इस्लाम जिते 2012 खां वठी जेको मिठे पाणी जो स्कीम आहे अञा ताईं उहो मुकमल न थी सघियो आहे। हितां जा चूंडियल नुमाइंदा ठेकेदार मिली भगत करे हितां जा पैसा आयल खाई विया। हितां जो सियासी समाज जी तरफ़ सां जिदोजहद एक्शन कमेटी तरफ़ सां प्लेटफॉर्म ते गुज़िश्ता 15 महीननि खां वठी एहतजाज जारी आहे। जो मस्जिद उन एहतजाज को पुछा थींदा उन छा चवणु आहे। मीडिया जे दोस्तनि जी साथियुनि जी महिरबानी जंहिं हमेशह असां सां साथ ॾिनो आहे। दोस्तो, अव्हांखे ख़बर आहे त हिन जेको स्कीम जो मुख्य जेको किरदारु आहे उहो हितां जो MP डॉक्टर सोराब सरकी आहे ऐं अव्हां ई उनजा शाहिद आहियो त उन वक़्तनि फ़वक़्तनि वीडियो क्लिप्स रखिया आहिनि, कॾहिं 5 मिंटनि जा, कॾहिं 10 मिंटनि जा, कॾहिं 20 मिंटनि जा। हू सफ़ाइयूं पेश करे थो पियो, कॾहिं चवे थो हीअ कयो आहे, कॾहिं चवे थो। पर असीं जदोजहद कमेटी तरफ़ां ॿियो साल हिन असांजी जदोजहद खे आहे, असीं पाणी जे लाइ एहतजाज करे रहिया आहियूं। पर डॉक्टर सोराब सरकी माना उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे मुतमिन जी कोशिशि करे थो। ऐं हक़ीक़त हीअ आहे त हू पाण हुन स्टेटमेंट ॾिनी आहे त 58 करोड़ असांखे मिली चुका आहिनि। हिन जी मद में जेके पैसा रहियलु आहे उहे बि हाणे मिली चुका आहिनि। माना 58 करोड़ मां जेकॾहिं असीं 2 करोड़ जो जेकॾहिं डॉक्टर सोराब असांखे कमु ॾेखारे त असीं जदोजहद खां हथु खणंदासीं। उन जे करे डॉक्टर सोराब सरकी विच में असां वटि आयो हो ऐं हुन इहो चयो त मां बुख हड़ताली कैंप ते अची तव्हां सां ॻाल्हियूं कंदुसि। पर ज़ाहिर आहे हुनखे उन से ते कम सां को लॻा ई कोन्हे त हू असां वटि छो ईंदो। पर असांखे परवाह कोन्हे डॉक्टर सोराब सरकी जी त हू अचे या न अचे। पर असीं आला इदारनि खां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, नेब खां ही अपील था कयूं उन्हनि खे त 100 नोटिस वठी ही जेके करोड़ों रुपया जेके आवाम जे लाइ आयल आहिनि त उन में हर माण्हू जेको आहे ग़रीब पोरे तबिके जो माण्हू 300 खां 400 रुपए जो रोज़ाना जे बेस ते हू पाणी वठे थो। इन जे करे असीं डॉक्टर सोराब सरकी ऐं सिंध गवर्नमेंट खे बि ॿुधाइण था चाहियूं मतिलबु हू असांजे एहतजाज खे सम्झनि था। असीं इहे ख़ामोश थी वेंदासीं, भले असांखे केतिरा बि कशाला करणा पवनि, असांखे सखर वञिणो पवे, कराची वञिणो पवे, इवन असांखे इस्लामाबाद वञिणो पवंदो, जदोजहद कमेटी ओतिरे ताईं बि वेंदी। पर ही पंहिंजो स्कीम जेका उहा वठी रहंदी ऐं जेके बि हिन में ठेकेदार खां वठी जेके बि चूंडियल नुमाइंदा मुलविस आहिनि उन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाईंदी। नुमाइंदनि जो किरदारु इहो आहे त हू असांजे एहतजाज खे हू कुझु सम्झनि ई नथा। हीअ आवाम जो एहतजाज आहे ऐं आवाम पंहिंजे हक़नि जे लाइ ऐं पंहिंजे बुनियादी हक़नि जे लाइ, बुनियादी हक़ जेको मिठो पीअण जो जेको जे लाइ आवाम ॿाहिरि निकितो आहे ऐं उन्हनि खे 14-15 महीना थिया आहिनि ऐं उन्हनि वटि 14-15 मिंट बि कोन आहिनि त हू आवाम खां पुछनि त हीअ तव्हांजा कहिड़ा मसइला आहिनि, या असां इन पाणी वारे मसइले खे या असां पाणी वारी इन स्कीम खे केतिरे हद ताईं अॻिते वठी विया आहियूं, या केतिरे हद ताईं हू अंग अखर असांखे ॾियण लाइ तयारु कोन आहिनि। इन्हनि जो मतिलबु इहो आहे त हू असांखे तफ़सील न ॾियण जो मतिलबु हुननि जो इहो आहे त हुननि करप्शन कई आहे। हुननि इदारनि सां गॾिजी करे, ठेकेदारनि इंजीनियर्स सां गॾिजी करे हुननि करप्शन कई आहे ऐं इन में पब्लिक हेल्थ बि इन्वॉल्व आहे। ऐं असां ही सभई शहरी, ही सभई सियासी समाजी तंज़ीमूं ऐं ठुल जदोजहद एक्शन कमेटी असां एहतजाज करे असां पूरी दुनिया खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त हीअ जेको असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि ही चवनि था त असां अवामी नुमाइंदा आहियूं। असां पूरी दुनिया खे तव्हांजे हिन चैनल जे तवसत सां, तव्हांजे हिन चैनल जी मार्फत असां पूरी दुनिया खे ॿुधायूं था त हीअ अवामी नुमाइंदा न आहिनि, हीअ अवाम जा नुमाइंदा क़तन कोन आहिनि, ही रुगो करप्शन जा नुमाइंदा आहिनि। हिननि करप्शन करे हिन पूरे ठुल खे तबाह करे विधो आहे। तबाही जो सभ खां वॾे में वॾो मिसाल इहो आहे त हिननि पंहिंजे पूरी कैरियर में को हिकिड़ो प्रोजेक्ट ठुल खे न ॾेई सघिया आहिनि, प्रोजेक्ट ठुल खे न ॾेई सघिया आहिनि। ऐं 15-14 महीननि खां असां एहतजाज कयूं था त असांजे हुन एहतजाज खे ॿुधण लाइ तयारु कोन आहिनि। असांजे एहतजाज खे हू गवारा ई नथा कनि ऐं असां वटि हू अचनि ऐं असांखे ॿुधण बि हू गवारा नथा सम्झनि। सो असां चऊं था त हीअ इंतिहाई ठुल जे शहरनि सां हिननि चूंडियल नुमाइंदनि जी नाजाइज़ी आहे। बेइंतिहा हिननि ठुल जे शहरनि सां हिन नारवा सलूक कयो आहे। सो असांजो एहतजाज
रोज़ बरोज़ वधंदो ॿीणो थींदो ऐं हीउ एहतजाज असांजो वसी थींदो। असां पंहिंजे हक़नि खां दस्तबरदार न थींदासीं। ये असां जी जिदोजहद एक्शन कमेटी जे तरफ़ां 16 महीननि खां मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा बिल्कुलु ख़ामोश बणियल आहिनि ऐं सिंध हुकूमत उन्हनि सां बिट बणियल आहे। असीं हिन मिठे पाणी जी स्कीम में हितां जे MPA खां वठी ऐं सिंध हुकूमत खे मुलविस सम्झूं था। हुननि कमीशन खाधी आहे ऐं जेको आहे सो हीअ 58 करोड़ जी स्कीम मुसलसल 10 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। हिते को बि कमु न थियो आहे। कमु जेको थियो आहे ऐं जेके पाइप गाड़िया विया आहिनि उन्हनि खे जॉइंट ई न कयो वियो। असीं जेको आहे सो असांजे एहतजाज खे आम एहतजाज न सम्झियो वञे। असीं MPA जे बंगले जो बि घेराव करे सघूं था, असीं DCO जो बि घेराव करे सघूं था। हीउ पुरमन एहतजाज आहे। असीं मुतालबो कयूं था त असां शहरनि जो जेको हिननि खां वठी करे जदोजहद एक्शन कमेटी जे तरफ़ां जंहिंमें तक़रीबन 14 खां 15 तनज़ीम ऐं पार्टियूं शामिल आहिनि, सरापा जेको आहे सो असां सभु एहतजाज में आहियूं। ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त असांजे चूंडियल नुमाइंदनि बिल्कुलु अखियूं बंदि करे छॾियूं आहिनि ऐं उनजे कननि में का जुई कोन थी चुरे। ऐं मां जेको आहे सो चूंडियल नुमाइंदनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त ॾिसो त पाणी हीउ जेको आहे सो माना दुश्मन खां बि न आहे रोकबो, दुश्मन खे बि जेको आहे सो हथ सां पाणी पीआरिबो आहे। तव्हां त असांजे जेको आहे सो वात जो पाणी असांखां खसे वरितो आहे। त मां सम्झां थो त जेको आहे सो तारीख़ खां तव्हां इबरत हासिलु कयो। जे पाणी तव्हां खसण जी असांखां कोशिशि कंदो, पाणी रोकण जी असांखां कोशिशि कंदो त तारीख़ जेको आहे सो तव्हांखे कॾहिं बि माफ़ु न कंदी ऐं तव्हांजो मुक़ाबिलो जेको आहे सो तारीख़ यज़ीदीअ सां कंदी ऐं तव्हांजो जेको आहे सो हशर बि क़यामत जे ॾींहुं यज़ीद सां वञी करे थींदो। छो त जेको आहे सो उन बि पाणी रोकियो हो, इन जे करे तव्हां बि असांजो पाणी रोकियो था त तव्हांजी जेको आहे सो तव्हांजो हशर बि यज़ीद सां थींदो। इन जे करे असां गुज़ारिश था कयूं त ख़ुदारा हीअ जेका मिठे पाणी जी स्कीम आहे इन खे फिलफोर पाए तकमील ताईं पहुचाई वञे। न त असांजो जेको आहे सो हीअ त 16 महीना थिया आहिनि, पर जेकॾहिं 16 साल बि गुज़री वञनि त तॾहिं बि जेको आहे सो असां एहतजाज खां हथु न खणंदासीं ऐं असां पंहिंजो एहतजाज जारी ऐं सारी रखंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।